बुढ़ा तो कंहिं कम सां ॻाल्हाए ऐं असां जंहिं कम सां निकिता आहियूं जेकॾहिं उहो अणपूरो थियो त पोइ छा थींदो? असां तुंहिंजो मौत आहियूं, मौत। मां तव्हांजो मतिलबु सम्झुसि कोन। समझी वेंदे तमामु जल्द समझी वेंदे। साह जो सगो साथ ॾेई आदिल वारनि खे ॿुधाइजां सुल्तान शींहुं आयो, सुल्तान। सुल्तान 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 बाबा 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 अब क्यों कॉल बाबा, अब क्यों कॉल बाबा? बाबा असांखे अकेलो न छॾे वञ बाबा, असांखे अकेलो न छॾे वञ बाबा। तो असांखे छॾे नथो वञी सघे बाबा, बाबा 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 कसम आहे तुंहिंजे बेड ऐं खून जो बाबा, तुंहिंजे बेड ऐं खून जो कसम आहे। हिन सुल्तान खे मां ज़िंदा कोन छॾींदुमि। मुंहिंजे पीउ खे बेगुनाह सुल्तान मारियो आहे बाबा। सुल्तान भोतार से धमाको थियो। छा धमाको? छाजो धमाको? सुल्तान आदिल पी के गुलाम अली के मारे छजे। छा गुलाम अली के मारे छजे? हाँ बाबा सही, हाँ। वॾो को बेवकूफ़ आ, आदिल खे मारे आ त जशन भी कयूं हा, पोड़े दे केड़ा पैसा लुटायूं। कंदार तू हाणे सांडे वारो कम ॾेखार। सांडे वारो न भोतार, शैतान वारो भोतार कम ॾेखारियांव थो, तव्हां परेशानी न थियो धमाके सां। हा कमदार तू वञी शाहिद खान खे ॾिस त अकेलो ॾिसी केरु हुन ते वार न करे विझे। हाँ बाबा सही, बोले हींअर ई चवांसि थो। मां यार उन ॾे आस वे कोठे ते चढ़ी ॿुधा त मसलो छा आहे? कुंज जूं गलतियूं हींअर बर्दाश्त का ॿार। छा कयो आहे कुंज? कुंज चाल चलत ते मूंखे शक आहे। असब लगाम दे पंहिंजी ज़बान खे। असां पंहिंजी भेण जे बारे में हिकु लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त चंड जी 14 तारीख़ ते कुंज सां निकाह कंदुसि। कुंज तुंहिंजी मंग आहे, जेॾीमहिल दिलि चवई शादी करे सघी थो। असांखे को इतराज़ न आहे। एतिरा तव्हांखे न पर कुंज खे आहे दा। हाँ नदी सही तो चए। ठीकु आहे, अगरि कुंज जो इतराज़ जाइज़ थियो इन लाइ सोचो वेंदो। बाबा इहा ॻाल्हि त मुल्क मशहूर आहे। हाँ दा कमदार सही थो चए। कुंज मूंसां पाण इक़रार कयो हो, हू नवीद खे पसंदि करे। बस कमदार जेकॾहिं इहा ॻाल्हि सची थी आदिल जे पूरे खानदान खे तबाह करे छॾींदसि।